वही चो त मुझे मोहम्मद जी दिल जबलन को वडी जमीनन को वडी आसमानन को वडी जे मुस्तफा जी दिल कुरान जो बार खयो आ। एकड़ो साहबियो नबी से उन जी टंग के व्याणो करे सुमी पिया साईं सुता पिया। यो साहबी भी खुश नसीब जंजी झोल में मिठो मोहम्मद निंड। अबू बकर साईं भी वडो खुश नसीब आ। अबू बकर जी झोल में भी 3 ॾींहं 3 रातियों अल्लाह मुस्तफा के सुमारे। अबू बकर तो जे मौला जी भले में भलो कारी 3 ॾींहंनि में कुरान जो खत्म करे थो। मां सिद्दीक जी झोल में नबी साईं के 3 ॾींहं सुमार त मां भी वज़हा जे चेहरे जो खत्म कढी वठा। कादरपुर वारे सिद्दीक जी झोल में मुझो महबूब इं पे चमके जिया तवां जे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में कुरान थो चमके। मुझो साईं इं पे चमके। अल्लाह साहबी चे तो मुझे टंग में सूर पयो ॾाढो सूर पयो साहब त जंग भजी पवंदी। थोड़ी देर गुजरी साईं निंड में उथिया त सूर खत्म थी वियो। साईं चो मांखे परेशान आ जैसे टंग भजे पई हाणे सूर खत्म आ। ते पुट जॾहिं मां तुझी टंग के व्याणो करे सुम्ही पयम मां मोहम्मद जी दिल ते कुरान पियो लहे। मां नबी आ तू उम्मती आ मुझी दिल कुरान जो बार खयो पर तुझे टंग ते मुझो मथो मुबारक सुमल हो तंहिंजे करे तू बार न पियो खणी सघे या कुरान जो बार मां मोहम्मद खयो आ। अचो त कुरान को पुछो कुरान भला तोखे केर खणी आयो। चए तो नज़ल बिहि रूहुल अमीन। जल्दी ॻाल्हायो 10-15 मिनट ॻाल्हायो त पोइ नमाज़ पढ़ो। नज़ल बिहि रूहुल अमीन नूरी मखलूक जो सरदार मुखे हाँ सही नूरी मखलूक जो सरदार जिब्रील खणी आयो। कदे मक्के में कदे मदीने में ऐं जिब्रील जॾहिं लहंदो जॾहिं लथो त नबी साईं खे भाकुर पातई गार में भाकुर पातई। साईं के चे इक़रा नबी से फरमा मा अन बिक़ारिन जिब्रील मां पढ़ियल ई न आहियां छो त दुनिया में हर कंहिंजो को न को उस्ताद आ। उस्ताद जो शान शागिर्द को मथे हूंदो आ। उस्ताद जी इज्जत कबी आ। ओ जिब्रील मां मोहम्मद जो दुनिया में कोई उस्ताद ना है मुझो उस्ताद डायरेक्ट अर्श वारो रब आ। हिते भी उस्ताद पढ़ाइन था हाफिज फारूक अहमद साईं खालिद हुसैन हिनो अब्दुल वाजिद भी मस्जिद में पढ़ाए थो। हिननि जा उस्तादनि जा उस्ताद उस्तादनि जा उस्ताद जीअं मुंहिंजो उस्ताद मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी मुंहिंजो बाबो मुंहिंजे बाबे जो उस्ताद साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारो साईं अब्दुल करीम कुरैशी बेर वारे जो उस्ताद साईं अब्दुल्ला चांडियो से गुलाम मुस्तफा कासमी वरी उन्हनि जा उस्ताद या तार वञी सहाबा सां मिलंदी सहाबा को तार मिठे मोहम्मद सां मिलंदी। तॾहिं चवंदा आहिनि असुल इल्म है क़ुरान। ॿियो हुनुर आहे हे जेके असां डॉक्टरी पढ़ायूं था ॿारनि खे इंजीनियरिंग पढ़ायूं था स्कूल वारो इहो हुनुर आहे। हितां नौकरी मिलंदी पर जन्नत ऐं रब जी रज़ा हिन क़ुरान सां मिलंदी। मां मुखालिफ़ न आहियां त तव्हांखे झलां थो त पंहिंजे बच्चनि खे स्कूल न पढ़ायो। अलहमदुलिल्लाह असां पाण आलिम बि आहियूं क़ुरान जा हाफ़िज़ ऐं मां पाण MA कई आहे इस्लामिक कल्चर में ग्रेजुएट पास आहियां। असां ख़ुदि अंग्रेज़ी पढ़ी आहे पर ॻाल्हि इहा आहे असां चवंदा आहियूं भली अंग्रेज़ी पढ़ायो पर हिन खां महरूम न कजो। हे बि ज़रूरी आहे। हाँ हीअ तालीम भी ज़रूरी आहे। कराचीअ में हिकिड़ो दोस्त उनजो पीउ वफ़ात करे वियो जनाज़े में ॾाढो रोए पियो मौलविन चयो बा बस अलाह ॾे हलणो आहे। अबे जी जनाज़े ते एॾो रोए थो तेसे मां रोवां इन करे तो अबो त वियो अलाह ॾे मोटी न ईंदो पर मुंहिंजे बाबे मूंखे वॾी नौकरी वठी ॾिनी। अॼु बाबे जो लाश आॾो पियो आहे मूंखे आलिमनि खां परे कयईं तबलीग जमात वारनि खां परे कई। कॾहिं मस्जिद में अबे न छॾियो हाय बाबा लखे रुपया तुंहिंजा पैसा कहिड़े कम जा। जनाज़ो आॾो पियो आहे त पीउ जे जनाज़े ते दुआ कहिड़ी पढ़ा इहा नथी अचे। जनाज़े नमाज़ जी दुआ नथी अचे तॾहिं तो मौलाना रोवां त अब्बा मूंखे एतिरो बि परे न करे।
कदें त तबलीग वारनि सां विया का दुआ त सिखां तंहिंजे करे मुंहिंजा दोस्तो फर्ज़ी इल्म ज़रूर सिखो सुभाणे कम ईंदव अल्लाह अकबर कबीरा मदीने जे मीर मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जिब्रील भाकुर पातो ॻाल्हि यादि आहे न 10 मिनट साथ दो भाकुर पाते इक़रा साईं फरमा मान बेकारिल मां पढ़ियल न आहियां अल्लाह फरमा जिब्रील भाकुर पाए कुरान पढ़ण तुंहिंजो कम आहे मोहम्मद जे क़ल्ब ते ज़ुबान ते कुरान खे जारी करण मां अल्लाह जो कम आहे सुभान अल्लाह जिब्रील तो चे इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी खलक़ खलक़ल इंसान मिन अलक़िन इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम अल्लमल इंसान मा लम यअलम मुझे साईं कुरान शुरू कयो तो मुझे सुनो मक्के में त कुरान मक्के में मुझे सुनो मदीने में कुरान मदीने में अम्मा आयशा के घर में तो कुरान अम्मा आयशा के घर में सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया अम्मी आयशा का गुलाम चो सुभान अल्लाह सिद्दीक़ अकबर की बेटी को नबी के घर खुदा लाया वाह मुकद्दर मेरी अम्मा नबी का संग तूने पाया तेरे बिस्तरे पर जी अम्मी जिब्रील कुरान लाता था हो मेरा का तैयबा का लक़ब देकर मदनी मुस्कुराता था तो कुरान जरे लांदो नबी साईं भी पढ़दा अल्लाह के या गाल न वणी ला तो हर्रिक बिगी लिसानक लिताजल बे नबी तू पंजी जुबान न चोर जिब्रील कुरान पढ़े तू चुप करे बुध या अल्लाह मांखे भो तो ते मां मोहम्मद गो मता को लफ्ज विसरी वने का हेठ मते जबर थी वने अल्लाह फरमायो ना ना जिब्रील तुझो उस्ताद ना है तुझो उस्ताद मां रब्बा जिब्रील पढ़ी भली हलियो वने मोहम्मद घबराए न इन्ना लैना जमाहु व कुरान मुझा सोना तुझी जुबान ते तुझे सीने के कुरान जमा करण मां अल्लाह जो कम आखिरी आयत लथी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना आखिरी सवाल तवज्जो कुरान भला बुधाए त सयूं केड़े महीने में आए जे तो शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल कुरान कुरान रमजान में रमजान कुरान में ओ कुरान भला केड़ी रात में आए छे तो इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र ओ कुरान भला इहो भी त ॿुधाए केड़े शहर में आए ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद एक मक्के में बैतुल आया ॿियो मदीने में सोनो रसूलुल्लाह ओ कुरान ही सिंध बलोचिस्तान जा मुसलमान जेके वेठान भला इन्हनि जे लाइ पैगाम केड़ो खणी आवा कुरान तो चे वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मां खुतबे में पढ़े तवज्जो कर वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफा मां शफा खणी आवा ऐं कुरान जो इनकलाब थियो शफा जो हेडे 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 ॿाहिरे मुल्क में 300 कैंसर जा मरीज जिनके डॉक्टरन चयो त तव्हां हफ्ते में मरी वेंदो उन 300 कैंसर जे मरीजन के लाइलाज कयो अस्पताल जे डॉक्टरन त डॉक्टरन चयो त भला मुसलमानन जो रब कुरान में चए तो मां भी शफा ॾींदो आहियां अचो त भला कुरान खे आज़मायूं यो वाक्यो दिसी खोड़ वाणिया भी डॉक्टर मुसलमान थी विया फरमाइन था 300 मरीजन के अस्पताल में दाखिल करे रूमन में एसी हलायूं कारी अब्दुल बासित जो मिठो आवाज कुरान जो हलायूं सूरत रहमान जी तिलावत अली फबी अई आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान डॉक्टरन ॾिठो हेॾो सूरत रहमान हले पई हेॾो कैंसर जे मरीजन जे नक मां कन मों जीत निकिरी आया
टे ॾींहं टे रातियूं क़ुरान जी बरकत थी, उन्हनि जी सफ़ाई थी, सभिनी मरीज़नि जी रत टेस्ट कयूं त कंहिंखे बि कैंसर न आहे। सूरत रहमान जे ज़रिए सभु चाक थी घुमंदा पिया वञनि। काफ़र डॉक्टरनि चयो अड़े हे त हफ़्ते में मरी वञनि, हे त घुमंदा था वञनि, काॾों जी कैंसर काॾे सैयद जो हथ क़ुरान ते आ। अल्लाह जाने मां हिकिड़े बुज़ुर्ग जो वाक़ियो पढ़ियो ते अल्हम्दुलिल्लाह चेसई मूंखे शुगर जी बीमारी आ, मां सूरत रहमान पढ़ंदो आहियां, 3 दफ़ा पढ़ी पाणीअ ते दम कंदा मुंहिंजी शुगर कंट्रोल में। अॼु सैयद बि तव्हांखे मोती ॾेई थो वञे, हेॾे तव्हांजा बच्चा बीमार थियनि, शफ़ा नथी थिए, ख़र्च करे करे थकिया हो त सूरत फातिहा बिस्मिल्लाह रहमान रहीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन या सूरत 41 दफ़ा पढ़ी पानी ते दम करे पाण भी पी बच्चन के भी बियार। अल्लाह जो कसम आहे सवाइ मौत जे अल्लाह हर बीमारी में शफ़ा ॾे। जे नबी साईं जो हिकिड़ो सहाबी अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह अन्हु आख़िरी वाक़ियो आहे, तवज्जो कयो मां बयान ख़त्म करण वारो आहे, तव्हांजी मानी भी अची वई आहे। अल्लाह अकबर हाणे ॾिसनि था ईंदी बाबा हेॾे क़ुरान जा आशिक़ो वन अब्दुल मरूब खणाया, क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो। साहबी तबलीग ते वया, साहबा के बुख लगी, बुखारी शरीफ जो वाक़ियो आहे। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे चयो असांखे मानी ॾियो, तबलीग में आयूं, मानी ॾियो, बुख लगी आहे। उन्हनि ईसाइन निभागन चयो असां तव्हांजी महिमान नवाज़ी क़बूल न कंदासीं, निकिरो असांजे ॻोठ मां। अरे असांजो नबी मोहम्मद रसूलुल्लाह त काफ़रनि जो भी मेहमान नवाज़ी कंदो हो। इन्हनि ज़ालिमनि क़दुरु न कयो, सहाबा के ॿाहिरि कढियऊं, सहाबा खीमो हणी वेही रहिया, हिक ॿिए खे चवनि पिया चरिया थियो, अरे हिननि खां मानी छो था घुरो, अचो अचो त हुन रब खां घुरूं जेको झंग जे जानवरनि खे भी खाराईंदो आहे। आज इमदादुल्लाह चवंदो आहे न कई जानवर था झंगन में गुज़ारनि, समर साण तिन खे न की बाहि बारनि, असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि, उञायल बुखायल उहे कंहिं खाराया। सो अल्लाह अल्लाह वाह करे कमन पांजन में पांजी सिधाई, बिना मशवरे जे बणाए खुदाई, सजी खल्क उन दर करे थी गदाई, बादल भर जे रहमत जामीअ के वसाया। अल्लाह इन्हनि साहबा दुआ घुरी, ॻोठ जो वॾेरो भोतार उनखे कारीगर नांग डंग वयो, किले में रड़ियूं थी वयूं, भोतार वडेरो मरे तो सब गड थिया, सरदार मरे तो के कुराड़े माण्हू अचो साईं शफ़ा न थींदई, हे जेके मुसलमाननि जे नबी जा सहाबा वेठा आहिनि इहे पड़ी दम कंदई ज़हर निकिरी वेंदई। वडेरे चो वठी चो सहाबा के भजो भजो, भजंदा आया, साहबा के फरमायो अमीर लश्कर केरा अबू सईद अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हलो हलो असांजो हमरा मरे तो, वडेरो वा सरदार आ, नांग डंगो वा अथव त कुछ दम दारू कयो। साहबा चो वडेरे के हेडे वठी जो असां न हलदासे, ताके मानी जो गिरो जो न खारायो न हलदासे। वडेरे के चोसे नाराज थी विया, असां उन्हनि जो क़दुरु न कयोसीं, मुसाफ़िर हा 3 ॾींहंनि जा बुखायल आ। वडेरे चो डॉक्टर जो नाराज थिए त पोइ मरीज़ खे खणी वञो। अरे मरा मां तो सूर मांखे आने भागो मांखे खणी वञो, जेके सूर हूंदो ज़हर हूंदी हुनखे ख़बर। वडेरे खे खणी आया, वडेरो मिलियो अबू सईद सां साहबी सां, ते अथव को दमदारू नांग डंगियो आहे। साहबा चयो असां 80 लश्कर आहियूं। घणा? 80। वडेरा हिक हिक साहबीअ खे बकरी ॾे या शेलो ॾे, पोइ पढ़दासीं, शफ़ा अलाह ॾींदो। वडेरे चयो 80 छा, मां सॼे ॻोठ मोकाए 100 करे थो ॾियांव, जल्दी कयो मां मरी वियो। वॾो बाकरो माल अची वियो, बकरियूं शेला। साहबा वधीक न खयां, 80 खयूं, जे हिक हिक खे शेलो बकरी हिकिड़े पासे करे बकाया 20 मोटाए ॾेई ते हेॾे आया, काथे नांग डंगो अचे हिते। अबू सईद खुदरी सचो वाक़ियो अथव, बुखारी शरीफ़ में लिखल आहे।
नबी साईं जो साहबी नांग वारी जाइ ते हथ रखी डंग वारी जाइ ते बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन पढ़ी जो शुक्रे त नाग जी ज़र निकरी वई वडेरो खुश थियो इहो थे कुरान हाणे भी साॻियो कुरान आहे पर यकीन ओड़ो हुजे असांजे अंदर में हराम अची वियो दुआ लॻे ई कोन थी हराम खाई खाई असांजो दुआ भी क़बूल न थी रणी पिया कयूं रब मींहुं बंदि कर त मींहुं न पियो बंदि करे 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 त कुरान वारनि ते बि कावड़जी थो वञे जो कोई अमल कोन्हनि दुआ कयो शल रब रहम कर अल्लाह पंहिंजी बाझ ॾे पकड़ खां बचाए साहबा चो वाह मुंहिंजा रब तोखो मानी घुरी से त बाकरा गोश्त मोकिलिया थी जल्दी कयो बिस्मिल्लाह अल्लाह अकबर बकरी को त शेलो खाऊं भुख लगी आ ॾाढी पर साहबा में के परहेज़गार वधीक हा हर कंहिंजो दर्जो आहे चए न बाबा न खाईंदासीं कुरान पढ़ी माल वतो आहे साहबी आहे असां जहिड़ा 15वीं सदी जा मौलवी न त हाली खा पोइ ॾिठो वेंदो मरूं था बुख हली था हली हला हला हराम असां वञो गिड़का वञो असी शेला बकरी ए नबी जा यार हा हिक हिक गिरह जे लाइ सोचींदा अलाए हलाल अलाए हराम हे शागिर्द भी तो नबी जा ना अरे इं तो न खाईंदा न जिन के सर्टिफिकेट रज़ी अल्लाह जो मिलल तो साहबा चो हलो 80 बकरियों शेला मदीने तक आए हलो बुख ते हज़ारे मेल सफर माल मौजूदा भी ना खाओ जेस ताईं नबी फैसलो न करे मदीने पोता साईं के चयो अस्सलाम वालेकुम जेके मदीने में यार वेठा उहे भी बुख ते आ उन्हनि जो ॾिठो त वाह माल अची वियो आहे उहे भी ठरी पिया ते साईं फतवा दे साईं तबलीग ते वियासे सब कुछ खत्म थी वियो साईं गोठ वारन के चोसे ॾियो कुछ न ॾिनो कलमो भी न पढ़ियो अल्लाह को घुरियोसे वडेरे के नांग डंगोयो सूरत फातिहा पढ़ी से शफा रब ॾिनी पर माल वठी आया जे जायज़ा त बिस्मिल्लाह जे नाजायज़ा त सॼो माल वापस ॾेई अचो अख मारे कर आखिरी ॻाल्हि आहे मुंहिंजे साईं फरमायो पुट कुरान में ॿ इलाज थींदा आहिनि हिकिड़ो जिस्मानी इलाज थींदो आहे ॿियो रूहानी इलाज थींदो आहे रूहानी इलाज जीअं सैयद वाइस करे अवां जमात कुरान ॿुधो पेशमाम कुरान पढ़ाए साईं ख़ालिद हुसैन साईं फारूक हुसैन कुरान पढ़ाए बच्चो तुंहिंजो कुरान पढ़ी वञे हिननि हाफ़िज़नि आलिमनि जी जेतिरी ख़िदमत कर घटि आहे हिननि के जेतिरी पघार ॾे घटि आहे छो त कुल मा असअलुकुम अलैहि मिन अज्र इन अज्रिय इल्ला अलल्लाह आलमन के खिदमत करे घुरायो जेतिरो किरायो ॾियो घटि आहे छो त असुल कुरान वारे खे तव्हां मज़दूरी न ॾेई सघंदो असुल मज़दूरी अल्लाह ॾींदो बाक़ी ॿुधो ॿुधो तव्हां जिस्मानी इलाज कयो आहे वॾेरे जो तव्हां जिस्मानी इलाज कयो आहे जिस्मानी इलाज में जेका क़ीमत वठो जाइज़ आहे मां नबी इजाज़त थो ॾियां वॾेरे जो रूहानी इलाज न थियो आहे जिस्मानी इलाज थियो आहे 80 बकरियूं जाइज़ ज़बह कयो तव्हां भी खाओ मां मोहम्मद के बकरीअ जो अगी टंग जो गोश्त पसंद आहे मां मोहम्मद के भी उतो खाराइजो त नबी साईं जा साहब होशियार आखिरी गाल उथी बीठो हिकिड़ो साहबी ॿुधो उथी बीठो ते साईं अगी टंग जो छो भला पोईं जो जायज़ न आहे ते पोईं जो भी जायज़ आहे बकरी जी अगी टंग जो गोश्त मां मोहम्मद के पसंद आहे बकरी पेशाब कंदी आहे पोईं टंग के कतरा लगंदा आहिनि मां मोहम्मद जी दिलि चवंदी आहे मां अगी टंग जो गोश्त खावां त मुझे गाल जो खुलासो वन नज़िल मिनल कुरान मा हुआ शिफा कुरान में शफा है मोमिनन जे लाइ रहमत आहे हथ मथे करे जो कुरान वारनि जो साथ ॾींदासीं अल्लाह ताला मुझे कलमात के कबूल फरमाए अल्लाह तांजो वेहण कबूल फरमाए अल्लाह सही सभिनी जी जायज़ हाजत पूरी फरमाए अल्लाह बीमारन के शफा दे अल्लाह बेरोजगारन के हला रोजगार दे
अल्लाह बेनमाज़न खे नमाज़ी बणाए। अल्लाह उहे कम करा जिन ते तू भी राज़ी, तुझो रसूल भी राज़ी। इन हाजी साहब जे लाइ भी दुआ करो, अल्लाह इन जो जायज़ हाजतूं पूरी फरमाए। असांजो मोहतरम जनाब हाजी अब्दुल गफूर भुट्टो साहब उन जे बचड़न ये मेहनत करे जलसो रखायो। अल्लाह इन जे बच्चन के कुरान जो हाफिज आलिम बनाए। अल्लाह सही खालिद हुसैन जी मेहनत, हाजी अब्दुल रऊफ जी मेहनत, अब्दुल मारूफ जी मेहनत, भाऊ असांजो फारूक अहमद जी मेहनत, अब्दुल वाजिद जी मेहनत कबूल फरमाए। इंशाअल्लाह हयाती रही त 20 फरवरी ते वरी कादरपुर में जलसो आहे। ईअं न कहिड़ी जाइ ते? बर में मिशन में वारी जाइ ते इंशाअल्लाह सैयद जो आखिरी बयान थींदो, रात जो ईंदो न इंशाअल्लाह। 20 फरवरी ते महबूब जो मेराज पढ़बो इंशाअल्लाह। अल्लाह सभिनी जी हाज़िरी कबूल फरमाए। अल्लाह आखिरी वक्त जे असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमाए। रब ही कुरान कब्र क़यामत में शफ़ाअत जो ज़रियो फरमाए। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन दोस्तन नमाज न पढ़ी आहे